غوثپور पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मार्जी वेल ॾोहआरी सरफराज़ भयो बाबति एसएसपी कश्मीर कंदकोट ज़ुबैर नज़ीर शेख पंहिंजो मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो। वाक़े बाद غوثپور थाणे ते पहुतल एसएसपी कश्मीर कंदकोट ज़ुबैर नज़ीर शेख खां साफ़ इन वाक़े जा तफ़सील ॿुधाइण लाइ चयो त हुन इनकार कंदे चयो त मार्जी वेल ॾोहआरी बया गैंग जो भत्ताखोर ॾोहआरी हो, जेको इलाइक़े जे वापारी तबिके ख़ुसूसन दीवान बिरादरी खे व्हाट्सएप ज़रिए धमकियूं मोकिले खाइनि खां लखें रुपया भत्तो घुरंदो हो। असां संदसि रिकॉर्ड गॾु करे रहिया आहियूं ऐं संदसि ॾोहनि जी डेटा गॾु करे पोइ मीडिया सां शेयर कंदासीं। वाज़े रहे त غوثپور पुलिस कुझु वक़्तु पहिरीं सिंध ॾोहरो शाख वारे इलाइक़े भरिसां मुक़ाबले में हिकु ॾोहआरी ललवासी सरफराज़ भयो खे मारे छॾियो हो, जॾहिं त संदसि साथी फरार थी वञण में कामयाब थी विया हुआ।